लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहिनि नामियारो दानिश्वर ऐं कानूनदान जनाब मसूद नूरानी साहब। असांजो मसूद नूरानी साहब सां मुख़्तलिफ़ हवालनि सां उनजी ज़िंदगी जो प्रोफाइल ऐं उनजे जिदोजहदनि जे हवाले सां हीउ प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं असां आहिस्ते आहिस्ते नूरानी साहब जी चङा आहिनि भला आहिनि उनखे लॻल बीमारी ऐं उन बीमारी खां पोइ आहिस्ते आहिस्ते मैट्रिक पास करे ऐं पोइ वालिद साहब जो चवणु हो त डॉक्टरी करे पर पंहिंजो ख़्यालु हो त इंजीनियरिंग करे, पर मैट्रिक खां पोइ हैदराबाद रवाना थिया त उन खां अवल अञा चाहियूं था त हैदराबाद पहुचण खां अवल नूरानी साहब बाक़ी जेके ॻाल्हियूं सम्झे थो त इन विच में छा छा थियो। हा साईं वॾी महिरबानी तव्हांजी। हा प्लीज़। तव्हांजी महिरबानी। कुझु ॿ टे शयूं रहिजी वियूं हुयूं जेके मां ॿुधाइण थो चाहियां त हिकिड़ो त जंहिं घर में रहियासीं हिकु ॾींहुं राति जो सुता पिया हुआसीं त लाइट वई हली। उते हूंदो नवाब शाह में जॾहिं हिकिड़ो पावर हाउस हूंदो हो त लाइट हूंदी हुई। अॼु वांगुरु कोन त उहो शहर जो पंहिंजो पंहिंजो पावर हाउस पंहिंजो हो। एयरपोर्ट ते बि हिकिड़ो नंढिड़ो को सिस्टम हो हुते लाइट जो वई हली। पर ॾिसूं त मां ॾिठो त हिकिड़ो ईअं चिड़ंग हिकिड़ी दर जे भरिसां हिकिड़ी चिड़ंग बि वरी हेॾां थी वरी हेॾां थी। ॾाढो परेशान थियासीं चिड़ंग छाजी आहे ईअं। बाबा ॾिठो आहे त का लीकेज आहे का इलेक्ट्रिसिटी आहे मरे न हुन में शॉक में। इंजीनियर खे कई फ़ोन राति जो वक़्तु हुजे इंजीनियर खे वरी उहो को सुस्ती हुन ॾेखारी त बाबा अहिड़ी हुनखे दॿ कढी फ़ोन ते अची थो या मुंहिंजे घर खे बाहि लॻंदी पोइ न मां त सूट बि कंदोसीं रिपोर्ट बि कंदोसीं पुलिस में। इंजीनियर साहिबु पाण भॼंदो छा आहे ॻोल्हे 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 सम्झ में न अचे। वरी उहा चिड़ंग हिते वञे वरी हिते वञे वरी हिते वञे। आख़िर में जेको लाइन में न तंहिं चयो साहब ये तो जुगनू है हिकिड़ो अजीब इहो वाक़ई। पोइ बाबा हुन खां माफ़ी घुरी त माफ़ कजे यार मां तिखो थी वियुसि असांखे ख़बर ई कान पई। तो अच्छा इन विच में ॼणा थोरो वॾो थियुसि त पहिरीं कहाणी मूं लिखी ज़िंदगी में। अच्छा हा उहा हिकिड़ी कहाणी चिची ते हुई लिखणु थोरो घणो हो जंहिं में शौक़ु हो। नंढी अख़बार हफ़्ते वार अख़बार निकिरंदी हुई। ॿुधायो त हीअ जेका मार्केट जी जेके दुकान जिते हुआ उते क़ासिम मस्तोई बि हिकिड़ो हो जंहिंजी प्रेस हूंदी हुई। हुनजो पुटु मुंहिंजो क्लासमेट थियो नालो मूंखे विसरी वियो। उहा अख़बार जॾहिं वरी हिकिड़ी अख़बार ॿी बि हिन पासे हूंदो हो सैयद जंहिंजो पुटु सरवर शाह महिराण जो उहो नुमाइंदो हो पोइ इब्रत जो नुमाइंदो थियो मरहम भट्टी खां पोइ। मरहम भट्टी मशहूरु त उनजो उहा अख़बार कढंदो हो हफ़्ते वारी। उन में वरी आई एडिटर सां उते ई हूंदो हो असीं वरी गॾिजी वेंदा हुआसीं टे चारि ॼणा। साईं उन अख़बारुनि जा नालो मूंखे विसरी वियो। हुन में इहो कहाणी छपी हिकिड़ी मस्करी जहिड़ी कहाणी हुई पर ॾाढो चिड़ियो हो जेको मालिक हुनजो सैयद हो जंहिंजो सरवर शाह जो। अहिड़ियूं बेकार क़िस्म जूं तूं कहाणियूं लाइन में ॿारनि जी ॿारी जी कहाणी में इहा ई ॻाल्हि हूंदी में छा हूंदो। बहरहाल इहा पहिरीं कहाणी ज़िंदगी जी उनवान छा कहाणी जो चिची समथिंग चिची जो कुझु हो कुझु। पोइ ताईं इहो त किसो थिए। अच्छा स्टोर ते वेठो हुउसि त उते हिकिड़ो हूंदो हो गेड़ू कपिड़ा पाए स्टोर जे ॿाहिरि हिकिड़ी बेंच हूंदी हुई हिनजी वीचारा माण्हू अची वेहंदा हुआ छा कीअं अॼु थोरो साई पटींदा हुआ। हिकिड़ो फ़क़ीर अची सुबुह जो वेहंदो हो गेड़ू कपिड़ा आहे नारंगी रंग हथ में किश्तो जेको फ़क़ीरनि वारो जेको जंहिंमें इहो पाणी पीअंदा आहिनि कहिड़ा त भुगंदा आहिनि। ईंदो हो आउं जॾहिं अचां महबूब महबूब ख़ुशि आहियो महबूब मूंखे ॾाढी चिड़ लॻी छा आहे हिकु त उहो हिकु ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं
आख़िर में मूं हुनखे एॾियूं ॻारियूं जहिड़ो थी पियो मार्केट जो माहौल जहिड़ो थी वियो। पोइ वरी माण्हू अची गॾु थिया, हू वीचारो ॾाढो परेशान थियो, ॾाढो अपसेट थियो। चयूं साईं छा ॻाल्हि आहे? मुंहिंजो यार महबूब 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 आहे केॾी मुश्किल वट थी मीन। चयो साईं तव्हां त अजीब माण्हू हुयो, हीअ त हर माण्हूअ खे महबूब थो चवे। अच्छा हिन जो साईं फ़लसफ़ो ई अथव, हीअ सूफ़ी माण्हू आहिनि, हीअ ईअं उहा ऐं हीअ हर शइ खे ॾिसंदा हिकिड़ी शइ महबूब, हर शइ में महबूब आहे। ओहो पोइ जी वेठो वरी मूं चयो आई एम सॉरी पर चई महबूब खा परवाह ख़ैरु आहे महबूब खे त ख़ैरु आहे। तो हर शइ जानवर खे बि महबूब, हुनखे बि हर शइ खे महबूब चवंदो हो। जेका माना अलाह जी शइ आहे उहा इहा मतिलबु जीअं शाल थी जो सम्झो त जेको आहे इहो ई आहे जोगियुनि जे बारे में, जिते हर शइ शइ में महबूब जॾहिं अगरि पर जॾहिं महबूब साम्हूं हुयो आहे न बेहतूर आहे न। तो इहो थियो वाक़ियो हिकिड़ो। अच्छा उते मुंहिंजा चकराबादान में हिकिड़ी हूंदी हुई दुकाननि जो हीअ हूंदा हुआ दुकान ईअं एपेज़ेड वे में। उहे बाद में शिफ्ट थिया, लियाकत मार्केट ठही रेलवे लाइन जे हितां, रेलवे जे हिन में एरिया में। उहा वरी पोइ जेके नवां आया हुआ मुहाजिरीन घणो करे उन्हनि खे अलाट थियूं, पर कुझु सिंधी लोकल खे बि थियूं। त उते हूंदो हुओ जब्बार ऐं सतार ॿ भाउर, ग़ुलामनि में मुंहिंजो ॿुधायो मुंहिंजो पोपाट, उनजी मार्फत दोस्त थिया उते वेठोसि। हिन ज़माने में मां पामिस्ट्री जी इहे किताब पढ़णु शुरू कया हुआ। भरिसां जी हिकिड़ो माण्हू वेठो, तो जब्बार चयो त जेको दुकानदार हो हिन जो हथु त ॾिसो। मां हुनजो हथु ॾिसी हुनखे चयो त यार जब्बार हिन जो कोई इज़त जो मामिलो मुंहिंजे घर में थियो आहे या छा या थींदो। ऐं भाई मुंहिंजी इहा ॻाल्हि करणु हू माण्हू अची रोअण में पियो, ओछकार उहे ख़ैरु किसो थियो पूरो हलियो वियो। मूंखे जब्बार चए थो त अची माण्हू यार तोखे ख़बर आहे हुनजी जॻह त घर मां न्याणी निकिरी वई आहे, भॼी वई आहे। ओ माय गॉड मूंखे त एॾो थियो, पर मां चयो त माना हिन पामिस्ट्री ॿुधाईंदा माना सही आहे। मूंखे पाण पहिरियों दफ़ो अहसासु थियो त हीअ बाक़ाइदे इल्मु सचो थो लॻे। ॻाल्हि इहो बि अहसासु थियो हूंदव त मूंखे बि अचे थी थोरो घणो त इहा ॻाल्हि पखिड़िजी वई। जब्बार खां सतार ताईं, सतार खां ॿिए ते नूरानी हुनखे चयो छोकिरी हिन घर मां निकिरी वई आहे, इज़त जो मामिलो थींदो ई थींदो। वाह जो पामिस्ट आहे हिकु नंढी ॻाल्हि जे करे पहुचे त पहुचे बाबा वटि जी ॻाल्हि पहुती। बाबा ॾाढो मज़ाई माण्हू इन जे ख़िलाफ़ु हो, पर हिकु ॾींहुं मूंखे वेठो हुजां छा हुनजी ॻाल्हि आहे त बाबा फ़ोन खिची त बाबा हिकिड़ो मोकिलियां थो तोरा माण्हू ऐं हिन जो तूं हथु ॾिसी ॿुधाए भई अचनि था तो वटि। भले भले चईंदे हिन जो नालो अथई ग़ुलाम मुस्तफ़ा जदोई, अचई थो तो वटि। ठीकु आहे अची विया हिकिड़ो जदोई साहिबु पाण पोइ ॿियो गॾु। पहिरियों चांहि में घुरायमि जाम होटल तां, जाम होटल गिटी जे हुन पासे। ॾाढो ख़ूबसूरत माण्हू। मुंहिंजी उमिरि उन वक़्तु सम्झो त 56 माना 14 साल ऐं हू मूंखां 10 साल वॾो हो या 8 साल वॾो हो। उन हिसाब सां 24 सालनि जो हूंदो, समथिंग लाइक दैट। नौजवान यंग फस्ट क्लास। मूं हुनजो हथु ॾिठो, चई हथु को हुनजो हो छा? ओहो मूं चवां साईं हाणे इहा आहे त तव्हां त फेडरल मिनिस्टर जी लेवल जा माण्हू आहियो, तव्हां त फेडरल मिनिस्टर थींदो। ठीकु आहे ऐं बिल्कुलु थियण वारा आहियो। ॾाढो ख़ुशि थियो। तव्हांखे पैसो बि ॾाढो आहे, तव्हांखे इलाही तव्हांखे हर का शइ आहे। सॼो हुनखे मौजो थी, तव्हांजो ॾाढो सुठो हथु आहे, परफेक्ट हैंड इहो आहे। ॾाढो ख़ुशि थियो त ॾाढो
ऐं पंहिंजो ॿियो गॾो समरा उनजो बहितर हथो उनजो उहो ज़मीन संभालींदो या छा। हाणे हिन में मूंखे इहा ख़बर कान हुई, मूं पंहिंजो हथु कोन चङी तरह ॾिठो हो त इहो माण्हू चीफ मिनिस्टर बि थींदो ऐं तूं उनजो पॉलिटिकल सेक्रेटरी थींदे। अच्छा, माना गुलाम मुस्तफ़ा जतोई पाण। अच्छा, गुलाम मुस्तफ़ा जतोई। सो उन खां पोइ त साईं माण्हू अची टुटा मोहम्मद बख़्श धामरा जेको बि हो हुते जो पॉलिटिकल पोइ माण्हू। साईं काज़ी साहब मोहम्मद बख़्श धामरा मरहूम जो हथु ॾिठो आहे? हा, कुझु यादि अथव हुन में छा लिखियलु इहो हो मशहूरी हुअसि का घणी वॾी कामयाबी कान हुई, पर मां चयो त मशहूरु ॾाढा थींदव, पॉपुलर थींदव ॾाढा पॉपुलर त पॉपुलर थींदव। त उन पॉपुलरिटी हुनखे हुई। हा, बाक़ी पोइ इहो ज़िंदगी डिघी एतिरी कान हुई। इहा अजीब हिकिड़ो इहो इल्मु आहे, हिन मां ॿुधायो त इहो थियो इहो ॿुधाए। अच्छा, बाद में जॾहिं ही भुट्टे साहिब जो इहो थियो, लही वियो, पोइ हुते हूंदोसि बंगलो डिफेंस में कहकशां वटि समथिंग, हिते उते वेंदा हुआसीं मुलाक़ात। मूंखे चई मसूद तोखे यादि आहे त मुंहिंजो हथु ॾिठो हो 56 में 58 में पोइ 58 में पोइ हू थियो मिनिस्टर, 58 में थियो हो जतोई साहब। हा, 58 में फेडरल मिनिस्टर थियो अयूब ख़ान जिन में थियो, कुझु साल हो त पोइ वरी बाद में भुट्टे साहिब जॉइन कई, पोइ बाद में चीफ मिनिस्टर, पहिरियों उते बि फेडरल मिनिस्टर थियो। हिते वरी मूंखे चई त भला हाणे ॾिस आहे का चार न सघते ॿुधण जी। मां चयोसि प्राइम मिनिस्टर तव्हांजी बीठी अथव। इहो चई त आउं त हलियो हुयुसि ॿाहिरि, मुंहिंजे पुठियां पोइ थियो हुयो चीफ प्राइम मिनिस्टर थियो, केयरटेकर जेको थियो। हा, केयरटेकर। अहिड़ो परफेक्ट हैंड मूं ज़िंदगी में न ॾिठो, परफेक्ट हैंड, हर शइ लिखी हर पई, शइ कुदरत हुन ते लिखी पई, एॾी महिरबान हुन ते, पैसे में, ख़ुशीअ में, पंहिंजो इंजॉयमेंट में, तरक़ीअ में, इक़्तिदार में, पॉपुलरिटी में, माण्हुनि जा कम कंदो हो। हथ जो कलम जो एॾो सखी हो, एॾो सखी हो, हुन जो माण्हू मां न ॾिठो एॾो सखी। हू खणी पैसे जे मामले में उहा खणी उहा माण्हू कुझु कंदा आहिनि, पर हिन मामले में साईं हिन जो कलम जो सखी। भुट्टो बि ॾाढो सखी हो, हू हिकदमि साईं। तव्हां मुमताज़ साहब ऐं हिन जे विच में त मुमताज़ साहब बि त सखी हो न? उहो पोइ ईंदासीं न, मुमताज़ साहब एंटायरली डिफरेंट शइ हो। न न न न इन रुगो इन ते ॿुधायो त माण्हुनि जे कमकार जे सिलसिले में। न साईं, मुमताज़ खां कमु वठणु ॾाढो ॾुखियो। अच्छा, न बाबा न, ॾाढो सख़्तु हो कलम जो, माना हीअं न हो न जतोई साहब मरो मां, पर जेको लिखियई माना उहो पथर ते लीक अची। अच्छा, जतोई साहिब जो हले न हले, अलाए ॿुधे न ॿुधे, अलाए हाणे हिकिड़े माण्हू खे नौकिरियूं 2 हुजनि ऐं तव्हां 30 ॼणनि खे लिखी ॾींदो हा, त पोइ ॿिनि जो त थींदो, बाक़ी 28 ॼणा रहिजी वेंदा। त हू लिखंदो ई कोन वञे, लिखियई माना उहो थियणो आहे। वाह, हुन में हिकिड़ो हीअं त ॿुधाए थो छॾियां, वरी अलाए मोको यूसुफ टालपुर लिखाया हुआ, उन मुलाक़ात कई। यूसुफ टालपुर जो ॿुधाईंदोसांव, इलाही किसा आहिनि। उहो मिलियो चीफ मिनिस्टर सां, ऐं छोकिरो उमिरि मेमण जो भाउ हो, नंढो बेरोज़गार, उन BA पास कई हुई, उनखे लिखाया हुनजे लाइ त मे बी कंसीडर्ड, ॾाढो ॾुखियो कलम जो। मुमताज़ न ईअं कोन लिख, मे बी कंसीडर्ड सिंपैथेटिकली फॉर दिस पोस्ट, ठीकु आहे, सही लिखी भई, सेक्रेटरी लिखियलु, कंहिंजे लिखियलु। उहो वियो मिलणु, नालो उन छोकिरे जो ग़ुलाम अली हो, हुनजो उमिरि में आई थिंक ग़ुलाम अली, डायरेक्टर फूड थियो हो। अच्छा, उन ज़माने में असिस्टेंट फूड कंट्रोलर ऐं WRO इहे हूंदा हुआ, राशनिंग ऑफिसर समथिंग लाइ। हा, इहो हूंदो हो। त उहो लिखी न ॿियो सेक्रेटरी सां कोन लिफ्ट करायसि, लिखियो पियो कंसीडर्ड सिंपैथेटिकली, ठीकु आहे न। यूसुफ कई मूंखे फ़ोन, चई यार हे त हुनजो लिफ्ट ई कान करायईं, त गुम थिए ई कोन को। अच्छा, मोकिलीसि होॾां, आयो मूं वटि ग़ुलाम अली, ॾेखार मूंखे ऑर्डर किथे आहे।
मूं मिलायो हुनखे पीउ खे चयो त मिलाए ॾे सेक्रेटरी साहिब खे मूं हुनखे चयो त हीअ माण्हू तव्हां वटि आयो हुन तव्हां कमु न कयो छो चई साईं हुनजो ऑडर थोरी आहे सिम्पैथेटिकली लिखियो मां चयो तोखे मालूम आहे लफ़्ज़ सिम्पैथेटिकली जो छा मतिलबु आहे सिम्पैथेटिकली डिक्शनरी त खोल हमदर्दी सां ॾिसो हमदर्दी छा थींदी त ख़बर कान्हे तूं हमदर्दी कर न अपॉइंट कर ऐं अपॉइंट थियो मां चयो चीफ मिनिस्टर थो लिखे त हिनखे कंसीडर सिम्पैथेटिकली कयो माना त अपॉइंट कयो न खणी डायरेक्ट खणी कोन लिखियो अथसि हुन कयो ऐं मूंखे ॿुधाए अपॉइंट करे मूंखे ॿुधाए मां ऑडर कढी छॾियो आहे छोकिरे खे मोकिलियां वञी खणे वरी हिकिड़ो इहो टैक्ट वरी मूंखे सेखारियो कंहिं ॿिए हमरा उहो त CM हाउस में वरी बाद में उहा तमामु हिकिड़ी अजीब ग़रीब ॻाल्हियूं आहिनि सो इहो ॿुधायोमांव जतू साहिब जो हाल वाल हुते स्टोर ते वेंदोसि त वॾेरा ईंदा हुआ तर जा नाला कोन थो वठां नाला कीअं न वठंदव हिस्ट्री आहे न मरी विया वीचारा दोस्त मरी विया त भला हिटलर जो नालो न छो था वठो मरी वियो आहे ॿुधो त सही न तो अञा तव्हां वटि टेस्टोस्टेरोन आहे अच्छा टेस्टोस्टेरोन टेस्टोस्टेरोन आहे छा त बसि 250 मिलीग्राम हूंदी हुई सुयूं हूंदियूं हुयूं हा जानवरनि खे इस्तेमालु थींदियूं पहिरियां हा 250 मिलीग्राम पोइ 500 मिलीग्राम डेली कोन को वरी महांगियूं हूंदियूं ॾाढियूं हा पर साईं उहो त जानवर नर जानवर खे लॻंदियूं वठी वेंदा हुआ ऐं पंहिंजो ॾाढो सेटिस्फाई थींदा हुआ हे माना जानवर वॾेरा ईंदा हुआ तव्हां वटि वॾेरा जानवर वॾेरा रहीस जानवर कुझु हुजनि पर दे यूज़ टू कम टू मी फॉर दिस पर्पस ॾाढो पाण ईंदा के ॿिए जे मार्फत न ईंदा उहा ॻाल्हि अहिड़ी आहे हा पोइ दवा शार्ट थी वई हा अच्छा पर मां तव्हांखे ॿुधायो न मां ऑर्डर अहिड़ा जॻह कंदो हुउसि हा तव्हां 50,000 जी टेस्टोस्टेरोन घुरायूं 80,000 न टेस्टोस्टेरोन उन ज़माने में जेके दवाऊं हुयूं क्विनिन हुई वेल्यूड्रिन हुई मलेरिया कालरा वग़ैरह हिननि जी ऐं सेंथोमाइसिन हुई क्लोरोमाइसिन हुई ऐं लेडरले जूं ॾाढी दवाऊं सुठियूं हूंदियूं बी कॉम्प्लेक्स वग़ैरह ऐं सारीडान एस्प्रो ॿी हिकिड़ी हूंदी हुई जंहिंमें एंटीबायोटिक सल्फा नामाइड सल्फा समथिंग नालो हुनजो बियाने जी गोरी करे विकिणंदा हुआसीं त उहो असांखे रेज़की विकिणण में वधीक फ़ाइदो थींदो हुओ बोतल आहे 250 जी गोरियुनि जी बोतल हुन ते त ॿ पैसा बि मिलनि त वधी वई हुनजो हूंदो हो सो इहे ॻाल्हियूं वॾे रहिजी वियूं हुयूं पोइ साईं वॾेरा जेके आहिनि टेस्टोस्टेरोन में ख़बर पई त ख़ुशि थिया हा ईंदा मूंखे ॿुधाईंदा हुआ त ॾाढी सुठी हुई हीअ बहितरी ॾाढी हीअ कंपनी घुराईंदा कहिड़ो अच्छा हिकिड़ी कंपनी हाणे जीअं हुन ज़माने ॿुधायो त लेडरले या सीबा हलंदी हुई सीबा हुई हुते पर जीअं हाणे फाइज़र नई नई आई हुई त उहो या अहिड़ी का शइ हुई ॿी कंपनियूं चवंदा ही हिन जूं घुराईंदा कयो सीबा गायकी वारनि जी बरनाल मशहूरु हुई बरनाल पर हुनजी उहा टूथपेस्ट जेका उहो सयानी प्रोग्राम कंदो हो बिनाका गीतमाला श्रीलंका वारो हा सेलून रेडियो त उन में इहो सीबा जो त इहो त हूंदो जेको स्पॉन्सर सीबा हा जो टूथपेस्ट में जीअं बिनाका इलाही कड़ी हुई सुबुह बिनाका शाम बिनाका हा सेहत का पैगाम बिनाका हा इहो रेडियो बि साईं इहो जेको माण्हू ॿुधंदा हुआ रेगुलरली ऐं छा हुनजो बयानु कजे जेको वरी चवंदो पायदान उहो माण्हू लिखंदा हुआसीं ख़त या त हीउ रिकॉर्ड सुठो आहे उन वोट गॾु कंदो पोइ वरी चवंदो त हीउ गानो जेको आहे नंबर हिन इलाही माण्हू रिकमेंड कयो आहे हिकिड़ो स्टेज मथे पायदान उहो चला गया ऊपर अब ये 6 पायदान पे पहले 7 पे था वरी सुना वरी ॿुधाईंदो वरी आख़िर में वरी उहो पहिरियों नंबर हुनजो वरी हिकिड़ो ठाहे छॾियईं तराने वांगुरु उहो तरानो वॼंदो हुओ तंहिंखां पोइ हुन गाने जे एज़ाज़ में म्यूज़िक ठाही हुअऊं जंहिंखे तरानो चवंदो हुओ ब्यूगल बजाए शान में या समथिंग त उहो वरी गानो ॿुधबो हुओ त
पर उहे ॿुधण जे लाइ प्रोग्राम अधु कलाक जो प्रोग्राम हूंदो पर वंडरफुल ॾाढो ज़बरदस्त। अच्छा उन में बाबा वरी मूंखे रखियो हिकिड़ो हमरा बाबा चयो त क़ुर शरीफ़ वग़ैरह अचणु घुरिजे। तो मौलवी मुश्ताक हो, रेलवे स्टेशन ते मास हुई वॾी चङी भली अञा बि आहे, त उनजो मौलवी मूंखे एंगेज कयईं त पढ़ाए अची क़ुर शरीफ़। पर मूं हुन खां कुझु सुवाल कया त उहो तोबा तोबा करे भॼी वियो। पोइ सुवाल मूंखे पाण यादि कोन्हनि त कहिड़ा हुआ। जॾहिं पढ़ाइण लॻो त मां पुछियो आहे त हिन जी माना छा आहे, माना ग़रीब खे कोन ईंदी। ऐं ॿिया बि उन मां कुझु क्वेश्चन कंदो हुउसि। हा नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब मसूद नूरानी साहब सां जारी आहिनि ऐं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ हिकिड़ी शॉर्ट ब्रेक खां पोइ वरी असां गॾु थींदासीं ऐं असां सां गॾु रहिजो। साईं सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं पाण हाणे हैदराबाद रवाना थींदासीं। हैदराबाद में ज़िंदगी कीअं थी गुज़रे उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। वॾी महिरबानी।